नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो जे घटियनि बाज़ारनि में गंदगी जे ढेर सबबि क़ौमी रागी वकार मला, डॉक्टर नयाज़, सिंधु नवाज़ घांगरो ऐं हैदर मला जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे हेड ब्रिज हेठां धरणो हणी वेही रहिया आहिनि। संदसि ज़िले इंतज़ामिया ॼामशोरो ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन पंहिंजे खिताब में चयो त समूरो शहर गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। शहर जूं घटियूं ऐं मेन बाज़ार में गंदगी जे करे बदबू फैलिजी वई आहे। जॾहिं त अहिड़ी सूरतहाल हूंदे बि ज़िले इंतज़ामिया ॼामशोरो अॻो निंड में सुतल आहे। यादि रहे त हिन खां अॻु काफ़ी भेरा जदोजहद कमेटी सेवरेज निज़ाम जे लाइ एहतजाज ऐं लॉन्ग मार्च बि करे चुकी आहे, पर ज़िले इंतज़ामिया कनि लाटार करे छॾिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त शहर जो ड्रेनेज निज़ाम दुरुस्त करे शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते पिणु धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।